अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया ख़ालिद कल्याण केवन न्यूज़ नेटवर्क सां गॾु। लाड़काणो ब्यूरो चीफ हाजन कोरेजे जी रिपोर्ट मुताबिक़ ख़बरुनि जी तफ़सील। लाड़काणो में ईद गुज़रंदी वई महांगाई जो जिन बोतल मां ॿाहिरि निकिरी आयो। भाॼी मच्छी मुर्गी गोश्त ऐं किरेना जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। गरीब पटाटा खाइण ते मजबूर, इंतज़ामिया अघोड़ निंड में सुतल। रिपोर्ट मूजिब लाड़काणे में महांगाई जो जिन बोतल मां निकिरी आयो। सब्ज़ी वारनि, ठेकेदारनि ऐं दुकानदार मिली भगत करे सब्ज़ीअ जा हथरादू रेट मुक़ररु करे छॾिया आहिनि। जॾहिं त लाड़काणे में टमाटा 60 रुपया किलो, पटाटा 40, बसर 80, मच्छी 400, मुर्गी 500, बाकरो गोश्त 1200 ऐं वॾो गोश्त 600 किलो थी वियो। शहरी गरीब मिस्कीन सख़्त परेशान, पटाटा वठण ते मजबूर आहिनि। लाड़काणो इंतज़ामिया ख़ामोश बणियल। ॿिए पासे शहरनि चयो त शहर में वधंदड़ महांगाई जो ज़िम्मेवार दुकानदार आहे, जेके मिली भगत करे हथरादू रेट जोड़े ग़रीबनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। हिननि चयो त डिप्टी कमिश्नर लाड़काणो वधंदड़ महांगाई जो नोटिस वठे हथ ठोकिया अघ मुक़ररु कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे ग़रीब मिस्कीन माण्हुनि खे रिलीफ ॾिनी वञे। जेकॾहिं महांगाईअ ते कंट्रोल न थियो त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। होॾां मार्केट कमेटी लाड़काणो हिक जे चौथे हिसे जा 10 रुपया मुक़ररु करे छॾिया। केवन न्यूज़ नेटवर्क लाड़काणो।